प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ंदासीं सिंधी लाज़मी दर्जे 3 जो सबक़ ॿियों। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सुहिणा इख़लाक़। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहिणनि इख़लाक़नि जा मालिक हुआ। पाण सुठे सुभाउ वारा सचार ऐं ईमानदार हुआ। सदाईं सच ॻाल्हाईंदा हुआ, नंढनि सां प्यार कंदा हुआ। पाण फरमाईंदा हुआ त ॿार ॼमे त उन जो सुठो नालो रखो। हिकु शख़्स खेनि चयो, तव्हां ॿारनि सां ॾाढो प्यार करियो था, असां त एतिरो कोन कंदा आहियूं। उन ते नबी साईं फरमायो त अल्लाह साईं जेकॾहिं तुंहिंजे दिलि मां रहम कढी छॾियो आहे त उन खे आउं छा थो करे सघां। पाण सगोरा पाड़ेसरियुनि जी पारत कंदा हुआ। फरमाईंदा हुआ, जेको शख़्स पाण त ढव करे खाए ऐं संदसि पाड़ेसरी बुख मरे, उहो पूरो मोमिन न आहे। पाण यतीमनि जा यार हूंदा हुआ ऐं बीमारनि जी पुरघोर लहंदा हुआ। पोरियत खे पघर सुखण खां अॻु मज़दूरी ॾियण लाइ चवंदा हुआ। पाण सगोरा मुर्गी मिलण ऐं माउ पीउ जो अदब करण खे वॾी नेकी कोठींदा हुआ। पाण सगोरा जानवरनि तोड़े पखियुनि ते बि रहम कंदा हुआ। हिकु भेरे हिकु असहाबी झिरकी जा बचा खणी आयो। पाण सगोरनि खेसि हुकुम ॾिनो त झिरकीअ जा बचा आखेरे में रखी अच। पाण सगोरा गिला, चुगली, कूड़ी शाहिदी ऐं कूड़ी कसम खणण खां मना कंदा हुआ। चवंदा हुआ त कावड़ न करणु घुरिजे। पाण ग़लतियूं माफ़ करे छॾींदा हुआ। हाणे असां मश्क नंबर पहिरीं कंदासीं। मश्क नंबर पहिरीं आहे, हेठनि सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर अलिफ़ आहे, पाण सगोरनि पाड़ेसरियुनि बाबति छा फरमायो आहे? जवाब, जेको शख़्स पाण त ढव करे खाए ऐं संदसि पाड़ेसरी बुख मरे, उहो पूरो मोमिन न आहे। सवाल नंबर 2, पाण सगोरनि कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे वॾी नेकी कोठियो आहे? जवाब, पाण सगोरा मुर्गी मिलण ऐं माउ पीउ जो अदब करण खे वॾी नेकी कोठींदा हुआ। सवाल नंबर जीम, पाण सगोरा ॿारनि सां कीअं पेश ईंदा हुआ? जवाब, पाण सगोरा ॿारनि सां प्यार सां पेश ईंदा हुआ ऐं ॿियनि खे बि अहिड़ी तलक़ीन कंदा हुआ। सवाल नंबर दाल, पाण सगोरनि जी ज़िंदगी मां असांखे कहिड़ो सबक़ मिले थो? जवाब, पाण सगोरनि जी ज़िंदगी मां असांखे सबक़ मिले थो त असां सभिनीनि जो ख़्यालु रखूं, सच ॻाल्हायूं, ईमानदार रहूं। प्यारा ॿारो, अचो त मश्क नंबर 2 शुरू कयूं था। हेठि ॾिनल लफ़्ज़ पंहिंजे जुमलनि में कमु आणियो। हाणे उहे लफ़्ज़ आहिनि ही: मालिक, सुभाउ, साईं, माफ़, पारत। मश्क नंबर 3, मश्क नंबर 3 में आहे, लफ़्ज़ ठाहियो जीअं मिलण, मिलियो। प्यारा ॿारो, हेठि लफ़्ज़ ॾिनल आहिनि: घुमण, पढ़ण, खिलण, लिखण। हाणे अचो त हिननि जा लफ़्ज़ ठाहियूं। घुमण, घुमियो, पढ़ण, पढ़ियो, खिलण, खिलियो, लिखण, लिखियो। मश्क नंबर 4, जुमला लिखो। ॿारो, हिन सबक़ मां पाण सगोरनि बाबति के बि 5 जुमला लिखो। ॿारो, यादि रखो त असांखे पखियुनि ऐं जानवरनि ते बि रहम करणु घुरिजे।